माशाअल्लाह। मौला अली अफजल है, हजरत अबू बकर अहले सुन्नत वट अफजल नंबर बियो। साइण फातिमा बतूल फदक घुरियो हो या न, अम्मा इहो समझो हो तो फदक जेको बाग इहो हुजूर जे तसरुफ में हो, इन जे करे मुंहिंजो मता हिस्सो लगे मूंखे ॾिनो वञे त हज़रत अबू बकर चयो सही अम्मा नबी इहा रिवायत उसूल काफ़ी शीयन जी किताब में मौजूद आहे। शीयन जी किताबनि में आहे त हुजूर जे साहबी चयो अम्मा तव्हांजे नबी जो फरमान आहे इन्नल उलमा वरसतुल अंबिया व इन्नल अंबिया लम युवरिसु दीनारन वला दिरहमन वलाकिन वरसुल इल्म। नबीयन वरसे में माल दीनार दिरहम बाग कुछ कोन छॾियो, नबीयन वरसे में इल्म छॾियो। आलम नबीयन जा वारसन नबीयन जो वरसो न हूंदो आहे, छो त नबी मरंदो न आहे। नबी चो नबी जिंदा जो वरसो हलाईंदा आहियूं तव्हां ॿुधायो ईअं त कॾहिं कोन थींदो के मूं वटि मुफ्ती वटि केरु फतवा खणी अचे साईं बनी विराए ॾे असी एकड़ हर रोज़ माण्हू असांजे इलाइक़ो कबाइली अचनि था साईं कल्ह टियों ॾींहुं से अरिड़हं एकड़ हेतिरा उन में जीअं वेसा थियनि था जरेबनि विराए जंहिंजी बनी हूंदी शर्त इहो आहे त वरसे जो त पहिरियां मुड़ुस मरे जंहिंजो वरसो हले थो उहो जे ज़िंदा हुआ त उनजो वरसो न हलंदो। असां चयो त असांजो नबी अॼु बि पंहिंजे मज़ार में चयो ज़िंदा हुआ हुज़ूर जो वरसो नथो हले, इहो बि हिकिड़ो जवाबु आहे। ऐं नबीअ जी जॾहिं अम्मा ख़ातून जन्नत रिवायत ॿुधी अम्मा चयो ठीकु आहे, कई रिवायतूं अहिड़ियूं आहिनि जेके अम्मा ताईं न पहुचियूं हुजनि पाण फरमायो ठीकु आहे जे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चयो आहे त को मसइलो कोन्हे। पर ही माण्हू छा चवंदा आहिनि अदा नबी साईं जी न्याणी घुरण वई हुई दरबारनि में वई हुई, मां चयो असांजे महबूब जी न्याणी दरबारनि में कान लॻी। अब मां ग़लति थो चवां ॻाल्हायो ॻाल्हायो ओ वॾा माण्हू मदीने वञो ॻाल्हायो आम था चओ जो तूं चवंदे तोखे शर्म नथो अचे जो तूं चई त नबी जी न्याणी दरबार में वई आहे, कहिड़े किताब में लिखियल आहे दरबार में वई आहे। हुजूर जी न्याणी बेपरवाह हुआ, ज़ाहिदा हुआ, तक़िया हुआ, ज़किया हुआ। खुदा जो कसम मां तव्हांखे ॿुधायां थो मां उन ॾींहुं ख़्वाब पियो ॾिसां हिकिड़े मां गाॾी पियो हलायां उंध लॻी पई आहे का शइ मूंखे ॾिसण में न पई अचे ओचितो मुंहिंजे ज़ुबान ते अम्मा जी मनक़बत हली जेका मुंहिंजे वारद छाई दिल खोले वे हो दिलारा महफिल में ऐ मोचारा खातूने जन्नत साइण जो बुद शान प्यारा ही बयान प्यारा। पहिरियां उंग हुई इहा पहिरियों तरह सोचणो थी वियो इशारो मिलियो त जे मुश्किल अचे त ख़ातून जे दर ते वञो जेका राजन खे नवाज़े उहा दुनिया पोयां रुलंदी कान। चओ अमा दुनिया जे पोयां वेंदी कान। हज़रत अली मुआविया जी जंग जे बारे में छा था चओ, जंग हज़रत अली ऐं हज़रत अमीर मुआविया जी थी जंहिंमें असीं था चऊं त हज़रत अली हक़ ते हो, हज़रत अमीर मुआविया खां ख़ता इज्तिहादी थी पर सहाबी रसूल पाण में ॼाणनि जे एतिरो हज़रत अमीर मुआविया बुरो हुजे हां इमाम हसन छा छो कयोसि पुट चए ऐं मुरीद न थियनि पुट चए त बाबा असांजो मुर्शिद असां हिनखे पंहिंजो इमाम कयो आहे इमाम हसन छा कयो असीं बि कयूं था सहाबी रसूल हुजण जे एतबार सां। घर में त भाइरनि जा बि इख़्तिलाफ़ थियनि था पीउ पुट जा बि इख़्तिलाफ़ थियनि था उहे इख़्तिलाफ़ का बुरी शइ त कोन्हे ख़ता इज्तिहादी आहे जंहिंजी वधीक वज़ाहत आहे। मेहरबानी करे हिन स्टेज ते 12 इमामनि जा नाला ॿुधाईंदा हज़रत अली मुर्तज़ा सुभान अल्लाह हज़रत इमाम हसन इमाम हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम मोहम्मद बाकिर इमाम जाफर सादिक इमाम मूसा काज़िम इमाम अली तकी इमाम नकी इमाम हसन अस्करी ऐं पछाड़ीअ में ईंदो इमाम अली रज़ा रजियो इमाम अली रज़ा इमाम तकी इमाम नकी इमाम हसन अस्करी ऐं आख़िर में ईंदो इमाम महदी। घणा थिया बाबा 12 इमाम जे नाला वॾा मुश्किल हंसा जो कोन्हे
12 इमाम जासी मुरीद आयो हथ में देखनी जो 12 इमाम जासी जायो मुरीद शायद हिनन यो हरबो हलाए बाद बाबा 12 इमाम जा सुनन के न लखंदा जन सुनन जो बा असा त चवंदा जेको गौसे आजम जो वडो दर्जो है न जे ते हियर बादशाह पीरा इन दर्जे में 11 इमाम के हो दर्जो हो अली सही के हो इमाम ज़ैनुल आबिदीन के हो इमाम मोहम्मद बाकिर के हो इमाम जाफर सादिक के हो इमाम मूसा काज़िम के हो इमाम तकी के हो इमाम नकी के हो इमाम हसन अस्करी के हो उन काबात में यो वडे में वडो दर्जो बादशाह पीर वटा जैसी तई इमाम महदी ईंदो इन दर्जे ते बियो केर नाहे आहे त तुंहिंजो ई मुंहिंजो मुर्शिद बगदाद वारो सैयद जीला सवाल बस्तिया पूरा अन्या वजन तो पूछो को मसलो कोने वो वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू सुभान अल्लाह